कैनाल पंजाब तो ठाहे पियो, पर कैनाल पंजाब के ठाहिण जो इख्तियार केरु ॾिनो आहे? ज़रदारी साहब। तंहिंजे करे ही कैनाल ज़रदारी साहब पियो ठाराए ऐं ऐवान सदर में हिन जी मंज़ूरी मिली आहे। सदरे पाणीअ ते दाड़े हणण जो फ़ैसिलो थियो आहे। अॻे जेका आदमशुमारी थी हुई, साहब पीपल्स पार्टी ख़त लिखियो हो CCI में। ज़रदारी साहब ऐं संदसि पार्टी कोशिश कई हुई त आदमशुमारी ॿीहर थिए, जंहिंमें सदरियूं सीटूं खुटी वयूं। पंहिंजे माण्हुनि खां मुंहिंजो सवाल आहे त उहो सोचीनि त जिन खे उहो चूंडीनि था उन्हनि खां सवाल आहे त उन्हनि पंहिंजे गुज़र जे वसीले पंहिंजे पाणीअ ते दाड़े हणण लाइ इहे माण्हू मुक़ररु कया आहिनि त सदरियो पाणी खपाए करे ॾिनि। इस्लामी तहरीक ॿियूं पार्टियूं, क़ौम परस्त कारकुन, प्रोग्रेसिव कारकुन उहे मैदान में आहिनि, पर संदरिया आम वॾेरा, जागीरदार, पीर, सरदार, सैयद, संदरिया कामोरा, रिटायर्ड कामोरा, मौजूदा कामोरा, MNA, MPA, सेनेटर, नाज़िम, उहे सभु लातल्लुक़ आहिनि। सॼी मीडिया उन में 5 नवंबर जी ख़बर 6 नवंबर ते अचे हा, वरी ॻाल्हि गुम थी वञे हा न। हाणे जेकॾहिं सभु पार्टियूं कनि पियूं त हर अख़बार जे फ्रंट पेज ते, हर चैनल जे फ्रंट न्यूज़ में कंहिं न कंहिं पार्टी जो एहतजाज आहे, त वॾो एहतजाज बि कजे, पर जेका रोज़ लठ कजे पई, रोज़ किथे न किथे एहतजाज थिए पियो, इहो सुंदरे माण्हुनि खे बेदार पियो करे। इन जी वॾी अहमियत।